तहरीक इंसाफ जे चेयरमैन इमरान खान जेल भरियो तहरीक मुअतल करण चूंड मुहिम जी शुरूआत जो ऐलान कयो आहे। जिन ते वफ़ाक़ी हुकूमत अॻूणे वज़ीर आज़म जे ऐलान ते तनक़ीद कंदे खेसि गिरफ़्तार करण जो इम्कान ज़ाहिर कयो आहे। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते पंहिंजे जारी कयल बयान में PTI चेयरमैन ऐं अॻूणे वज़ीर आज़म इमरान खान चूंडुनि बाबति सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी आजियां कई ऐं चयो त आइन जी पासदारी सुप्रीम कोर्ट जी ज़िम्मेवारी हुई। सुप्रीम कोर्ट बहादुरी सां पंहिंजो किरदार निभायो। इमरान खान चयो त सुप्रीम कोर्ट जो अॼोको फ़ैसिलो मुल्क में कानून जी हुक्मरानी जी तस्दीक आहे। उन मौक़े ते अॻूणे वज़ीर आज़म जेल भरियो तहरीक मुअतल करण ऐं पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में चूंड मुहिम शुरू करण जो पिणु ऐलान कयो। होॾां इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्लाह चयो त ही माण्हू जेल भरियो तहरीक में शौक़ सां जेल में विया, पर हाणे अंदर वञण वारा ॿाहिरि अचण लाइ मिंथू करे रहिया आहिनि। कोशिश कंदासीं त अदालतुनि ते हमले वारे केस में इमरान खान खे गिरफ्तार कयूं। उसे मालूम है कि तोशाखाना केस में मैं पेश हूँगा, फर्द जुर्म लगेगी। मेरा जुर्म जो है वो साबित शुदा है। मैंने चोरी की है, मैंने वहाँ से चीज़ें चुराई हैं, घड़ियाँ चोरी की हैं और बेची हैं। उसे ये मालूम है कि टेरियन वाइट जो है वो उसकी बेटी है, उसने हकायक को छुपाया है। उसे पता है कि मैं वहाँ पे पेश हूँगा तो फैसला मेरे खिलाफ होगा, मुझे नाअहल किया जाएगा। तो उसने अदालतों में जो है वो अपना रोब जमाने के लिए इस गुंडागर्दी का जो है वो सहारा लिया और कल जिस तरह से वो जुडिशल कम्प्लेक्स में और उसके बाद हाई कोर्ट में वो अपने लोगों के साथ दाखिल हुआ। राणा सनाउल्लाह चयो त इमरान खान काल साज़िश तहत माण्हुनि खे गॾु कयो ऐं तय करे अदालत ते हमिलो कयो। इस्लामाबाद हाई कोर्ट ऐं जुडिशल कम्प्लेक्स ते हमिलो क़बूलण जोॻो नाहे। इमरान जा नाज़ नखरा बर्दाश्त कया विया। अदलिया खां मिलियल रिआयत जो ही नतीजो निकितो आहे।